बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जी गुड मॉर्निंग ता सभिनी खे सुबुह जी सुरहान में उम्मीद कयां थी जिते हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं तव्हां सभिनी दुआनि सां अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं जा लख करोड़ एहसाननि असां सभु ख़ैर ख़ैरियत सां आहियूं। असां जेका पूरी टीम आहे गुड मॉर्निंग जी साहब बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह फर्स्ट क्लास आहे। सुबुह जी सुरहान सां गॾु खोड़ सारा हिते नाला चेहरा ऐं उहे माण्हू जुड़ियल आहिनि जेके अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी कोशिशुनि सां तव्हांजे ख़िदमत में हर हफ़्ते हाज़िर थियूं था ऐं जेका कोशिशि हूंदी आहे बहितर खां बहितर करण जी हूंदी आहे त असांजो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं खणी अचूं। असां बि उमेद कयूं था तव्हां जिते हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो पंहिंजे फैमिली सां पंहिंजे बचड़नि सां ऐं ख़ासि कर उन्हनि सां ख़ुशि हूंदो जिन सां तव्हां चाहियो था ख़ुशि रहणु। ऐं ज़िंदगी जो इहो बि हिकिड़ो उसूल पंहिंजी ज़िंदगीअ में अपनाइणु खपे त भई तव्हां ख़ुशि रहो था त ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾियो। पूरो पूरो हक़ आहे हर कंहिंखे ख़ुशि रहण जो ऐं कंहिंजे ज़िंदगीअ में कोई इंटरफेयर न कजे कंहिंजे लाइ परेशानियूं पैदा न कजनि। ॿियनि जे लाइ आसानियूं पैदा कयो त अलाह ताला असां सभिनी जे लाइ आसानियूं पैदा करे। इन ॻाल्हि ते अगरि असां अमल करणु शुरू करे छॾियूं त यकीननि ज़िंदगीअ में या दुनिया में सभ खां वधीक आसानी इन्हनि ॻाल्हियुनि जे लाइ थी वञे थी त का ज़िंदगी गुज़ारण में का मुश्किलात पेश न थिए त इहा ज़िंदगी आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह ज़िंदगीअ में जेके अलाह साईं ही मौसम जा जेके सिलसिला हलाए थो से ॾाढा बहितरीनु आहिनि माशाअल्लाह सां। चारो तरफ़ तव्हां ॾिसो पिया त तमामु बहितरीनु माहौल आहे। मींहं पवनि था ऐं जुलाई जी जेका असां हीउ सिलसिलो जेको हले थो एंड जो आहे उन में अगस्त ताईं वञी करे हीअ सभु जेके असां वटि मौसम ॿाहिरां हलंदियूं आहिनि उन में मींहं उन में जुड़ियूं उन में पुड़ियूं खोड़ सारा रंग ॾिसण जे लाइ मिलंदा आहिनि। त मौसम वांगुरु हमेशह चवंदा आहिनि त मौसम दिलि जो सुठो हुअणु खपे त उनजे करे दिलि जे मौसम सां पोइ असांखे ॿाहिरि जो उहो हर मौसम सुठो लॻंदो आहे। पर जेकर दिलि जो ई मौसम सुठो न हूंदो आहे त मौसम केतिरो बि ॿाहिरि ख़ूबसूरत हुजे असांखे एॾो ख़ासि न आहे लॻंदो। बहरहाल इहे सभु तव्हां सां कचरियूं ॻाल्हियूं ॿोलियूं असांजे शो जूं आहिनि ऐं असांजे हिन सुबुह सुबुह जे माहौल जूं आहिनि ऐं असां उहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कुझु ॾींहं पहिरियों जीअं तव्हां सां ॻाल्हि कई थी त लास्ट बिफोर जेके 4 to 5 डेज़ खां वठी असांखे लाजो भाई जॉइन न पिए कयो त उहा सॼी ॻाल्हि तव्हां सां शेयर कई हुई। अॼु लाजो भाई सेट ते मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम लाजो भाई गुड मॉर्निंग। कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियूं तबियत सही आहे? असां ऑन स्क्रीन सभिनी सां ॻाल्हि कई हुई खोड़ सारा कॉलर्स जिन तव्हांजे लाइ खोड़ सारियूं दुआऊं ॾिनियूं हुयूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं कयूं हुयूं तव्हांखे मिस बि असां कयो पई। असांजी टीम जा तव्हां उहे ख़ासि मेंबर आहियो जंहिंखां बग़ैर असांजो प्रोग्राम सफ़ा अधूरो पियो लॻो। मेरा कोना खाली खाली लग रहा था ना यहाँ से तो मुझे कुछ भी नहीं अच्छा लग रहा था। इस कोने की तरह तो आपकी ज़िंदगी का एक ऐसा कोना जो खाली हो चुका है उसको दुनिया की कोई चीज़ फिल नहीं कर सकती है। तो अल्लाह ताला आपको हिम्मत दे अल्लाह ताला आपको हौसला दे आपके सारे फैमिली मेम्बर्स को अम्मी का वो दुख संभालने की हिम्मत दे। और ये ज़िंदगी है लाजो भाई हमने भी एक दिन जाना है। ये ज़िंदगी का सिलसिला है। अल्लाह ताला की तरफ से ये है कि एक हकीकत है कि जो आया है उसे जाना है। ये ज़रूर दुआ है कि अल्लाह ताला आपकी अम्मी को जन्नतुल फिरदौस में आला मकाम दे। और माएँ होती हैं वो बड़ी बुजुर्ग अपने औलाद के लिए सारी ज़िंदगी तकलीफ़ें परेशानियाँ हर चीज़ उठाती हैं और जब वो चली जाती हैं तब हमें कदर होती है। मैं उन तमाम दोस्तों का शुक्रिया अदा करता हूँ जिन्होंने दुख की घड़ी में मुझे तसल्ली दी और हौसला दिया। और मैं तो ऑन स्क्रीन ये कहती हूँ कि जिस दिन मैं आपकी तरफ आ रही थी यहाँ से शो से निकली तो पूरी बारिशें हो गई पूरा महमूदाबाद पानी से फुल था और अभी तक भी काफ़ी कंडीशन ऐसी है। उसके बाद फिर कुछ प्रोजेक्ट से तो हम और हमारी पूरी टीम के काफ़ी नहीं ऐसी कोई ताज़ियत की मसला नहीं। आप हमारे भाई हैं आज नहीं पता नहीं कितने अरसे से आप हमें हमारे साथ हैं। आप हमारे फैमिली मेम्बर्स जो होते हैं ना उनमें भी जो स्पेशल लोग होते हैं उनमें आप शामिल होते हैं। तो अल्लाह ताला ने आपका एक हमारे लिए एक रिश्ता रखा हुआ है और उसका एक उसकी एक जगह है। नहीं अल्लाह ताला आपको खुश रखे इंशाल्लाह लाजो भाई और बातें करते हैं और इंशाल्लाह आगे बढ़ाते हैं अपने प्रोग्राम को। ऐं असां वटि हिकिड़ो तमामु बहितरीनु फ़नकार जंहिंसां गॾु असां प्रोग्राम जो सिलसिलो जोड़ियूं था अली हसन ख़ासि केली तव्हां में असां नालो ॿुधो हूंदो ॾाढो बहितरीनु फ़नकार जंहिंजो ग्रुप जे साण मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अदा गुड मॉर्निंग कहिड़ा हाल आहिनि ख़ुशि आहियो भली करे आहियो ख़ुशि आहियो तव्हां सभु ख़ैरियत आहे। तव्हांजे ग्रुप जो माशाल्लाह ॾाढो नालो ॿुधो आहे असां काफ़ी अरसे खां ऐं माशाल्लाह तव्हां पंहिंजे कलाम ऐं पंहिंजे महिनत सां हिकिड़ी जॻह ठाहे वेठा आहियो। ॿिया बदिरा तव्हां सां गॾु तव्हांजे सॼे ग्रुप में भली करे आहियो ख़ुशि आहियो तव्हां तव्हांजो नालो साईं मुख्तियार कान्यो जेको तक़रीबन असांजो मां सम्झंदो आहियां त मुंहिंजो उस्ताद भाई उस्ताद बि तव्हां सां गॾु आहे। हा त मुंहिंजो उस्ताद हुयो लतीफ़ चांद जो उन सां ई ढोलक वारो वॼाईंदो हुयो ऐं उतां खां वठी सिलसिलो ऐं उनखे उस्ताद करे तस्लीम कंदो आहियां। माशाल्लाह न बिल्कुलु बिल्कुलु उहो बि आहे। ऐं असां चाहींदासीं त तव्हां शुरूआति में असांखे कलाम ॿुधायो कहिड़ो कलाम था ॿुधायो असांखे हितां? महफ़िल जो आगाज़ मुंहिंजो ख़्यालु आहे त भेटाई सरकार खां थिए। बेशक बिल्कुलु
बुडंदियो जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगी व्याप घना सामी व्याप घना मोजो लिखियो लाभूत ने साम जो लिखियो लाभूत ने साम जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगी व्याप घना सामी व्याप घना मोजो लिखियो लाभूत ने साम जो लिखियो लाभूत ने साम जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगी व्याप घना सामी व्याप घना सेन हयाओ सुन्य में अल्लाह सेन हयाओ सुन्य में म्यां सेन हयाओ सेन हयाओ सुन्य में अल्लाह सेन हयाओ सुन्य में अल्लाह छदे घरड़ा खड़ा छदे घरड़ा खड़ा छदे घरड़ा खड़ा छदे घरड़ा खड़ा मोजो लिखियो लाभूत ने साम जो लिखियो लाभूत ने साम जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगिन में जोगी हिकड़ो जोगिन में जोगिन में जोगी 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 जोगिन में जोगी हिकड़ो जोगिन में जोगी हिकड़ो जंहिंजे मुंह में मणा जंहिंजे मुंह में मणा जंहिंजे मुंह में मणा जंहिंजे मुंह में मणा मोजो लिखियो लाभूत ने साम जो लिखियो लाभूत ने साम जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगी व्याप घना सामी व्याप घना अतियों अब्द लतीफ जबे म्या मुर्शिद घोट लतीफ जबे म्या अतियों अब्द लतीफ जबे अतियों अब्द लतीफ जबे म्या मुर्शिद घोट लतीफ जबे म्या अग्या शाल बना अग्या शाल बना अग्या शाल बना अग्या शाल बना मोजो लिखियो लाभूत ने साम जो लिखियो लाभूत ने साम जोगी व्याप घना सामी व्याप घना जोगी व्याप घना सामी व्याप घना
छा ॻाल्हि ॾाढो ज़बरदस्त, ॾाढो मूंखे इलाही सारी तारीफ़ करणी आहे, इलाही सारो वरी पोइ हुन में ॻाल्हियूं शयूं बि ऐड करणियूं आहिनि, त उन्हनि जे करे मां वठां जेकी शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मां ॻाल्हाइण बि पई त पोइ वरी ब्रेक घणी लंबी थी वेंदी हली, ब्रेक वठूं था, ब्रेक खां पोइ असां तव्हांखे जॉइन कयो था सुबुह जी सुरहाण में। जी हिकु दफ़ो ॿीहर भलीकार सभिनी खे सुबुह जी सुरहाण में यकीनन भली करे आया तव्हां असांजे प्रोग्राम सुबुह जी सुरहाण में जेके रौनकूं जेके चाहतूं जेके मोहबतूं आहिनि सभु तव्हांजे लाइ आहिनि ऐं असां ब्रेक जे दौरान खोड़ सारी कचहरी करे रहियासीं ऐं बैंजो मां जीअं तव्हांखे चयो त जंहिं वक़्तु सवेर ऑन एयर हुआसीं तव्हां सां प्रोग्राम माशाल्लाह जारी सारी आहे, ॾाढो बहितरीनु कलाम असांखे अदालिसन ॿुधायो त उन कलाम जे पोयां मां वरी बैंजो जी स्टोरी ते हली वयसि हली त हीउ मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे इंस्ट्रूमेंट, त माशाल्लाह सभई हिक खां हिकु हूंदा आहिनि, पर हिन जो जेको सुर हिन जो जेको तरीक़ेकार आहे जंहिंमहिल हीउ विच में वॼंदो आहे न त हिकिड़ो नओं माहौल ॾींदो आहे ऐं तमामु अट्रैक्टिव हिन जो जेको आहे सो म्यूज़िक जो हिकिड़ो साज़ आहे जेको हीउ असांखे दिलि में वेही रहंदो आहे, त अदा वॼाए पियो त ॾाढो मज़े सां मूंखे लॻो सुठो, त मूंखे उस्ताद तालिब यादि अची वियो ऐं माशाल्लाह तव्हां ॾाढो अदा तव्हांजो उस्ताद केरु आहे? गुलाम फ़कीर माशाल्लाह काज़ी अहमद ख़ान, ॾाढो सुठो ॾाढो बहितरीनु मां तव्हांखे सिखिया ॾेई वई आहे ऐं हाणे जेको कलाम मुंहिंजे ख़्याल में अदा ॿुधाए थो ॾाढो मशहूरु ज़माना कलाम आहे, तव्हांजो फेवरेट आहे, तव्हां असांखे ॿुधायो बिल्कुलु तव्हांजो कलाम ऐं ॾिसण वारा जेके ॾिसनि था से कॉल करे फरमाइश बि करे सघनि था, जल्दी सां प्रोग्राम में शामिलु थियो ऐं असां वटि खोड़ सारो टाइम अञा पियो आहे। जी मज़लूम जो आवाज़ बणिजी वियो आहे ड्रिबाई साईं जी शाइरी ऐं हर इशूअ ते काफ़ी सोशल मीडिया ते सॼी सिंधी क़ौम पसंदि कयो आहे ऐं सॼी सिंधी क़ौम जो अहसानमंद आहियां। जॾहिं गुलशन में गुलरा बेल थींदा, जॾहिं गुलशन में गुलरा बेल थींदा, अखियुनि जा पोइ अखियुनि सां मेल थींदा, ग़ुलामीअ में मही गिहकीअ खावां, ग़ुलामीअ में मही गिहकीअ खावां, किथां सुरमा फणियूं ऐं तेल थींदा, जॾहिं सीधूं लॼूं कोई लुटींदो, जॾहिं सीधूं लॼूं कोई लुटींदो, न छो धरतीअ धणी धाड़ेल थींदा, शर्म खां सिर झुकायूं छो न जॾहिं सिंधी पेपर सिंधीअ में फेल थींदा, जॾहिं आज़ाद अखियूं चंड ॾिसंदियूं, ड्रिबाई पो ख़ुशियूं ऐं खेल थींदा, पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे, पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे, पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे, असांजो ॾोह कहिड़ो आहे। हथन सां मुल्क जन जोड़ियो, हशर थियो गैर जहिड़ो आहे, असांजो ॾोह कहिड़ो आहे, पुछूं आखिर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे।
पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो न को कूफी न को शामी हुसैनी सोच जहामी न को कूफी न को शामी हुसैनी सोच जहामी असांजे लाइ मक़तल या असां ख़ातिर ई करबलिया भले पंहिंजी मञाए छॾ भले खीमा जलाए छॾ रिबाई हक़ मज़लूमा मगर ज़ालिम त बातिला अड़े तारीख़ जा कातिब हुसैन जो ताईं अफ़ज़ला उन्हनि ते अजब मेड़ो आहे असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे पुछूं आख़िर पुछूं कंहिंखां असांजो ॾोह कहिड़ो आहे वाह 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 ॾाढो बहितरीनु माशाल्लाह ओ इनडायरेक्टली तव्हां त सभु चई छॾियो न पर हाणे सम्झणु वारो को सम्झे सो जी असांजा फैमिली मेंबर्स प्रोग्राम ॾिसनि था सुबुह सुरहाणे अदा जी असांजो माशाल्लाह छा आवाज़ु आहे छा अंदाज़ आहे ऐं कॉलर बि गॾु आहिनि अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अॼु तस्लीम कहिड़ा हाल आहिनि ठीकु ठाक तबियत सही आहे हाँ बाजी तव्हां सही आहे उन्हनि बि सही आहे हा हा बिल्कुलु बिल्कुलु बचड़ा ख़ुशि आहिनि असां बि ठीकु आहियूं तव्हांजे दुआनि सां तव्हांजी आवाज़ में थी चाम कोन्हे भला छा लॻे थो अॼु अधी खे नंबर न आहे मिलियो अञा ताईं हाँ नंबर उहा ई कोन ॾिनो अथव ॿियो आई अल्लाह अदी ॾाढी अला जुठा आहे मां अदा गुलज़ार सां हाणे जहिड़ो कंदमि बाक़ाइदा नाराज़ थींदीमांसि जहिड़ो छो त मूंखे ख़बर न आहे न छो नथो ॾे त छो नथो ॾे अलाए तव्हां चओसि न था मां त तव्हांजे साम्हूं ऑन स्क्रीन थी चवां हिन खां वधीक छा चवां मां त असां जहिड़ो रहियल जो कोन कयो आहे सो बि कंदासीं प्रोग्राम सुठो लॻे थी तव्हांखे पसंदि अचे पियो अॼोको हाँ हाँ सुठो आहे प्रोग्राम त ॾे त ॻाल्हि कंदा आहियूं बाजी जी बाबा मूं ॾे तव्हांखे खिल नाले चयो न माना तव्हां मूं त खिलंदा स्त्री ऐं ख़ुशि थींदी आहियां जो बसि ई न तव्हांजो ॻाल्हाइणु असांखे एॾो पंहिंजाइप वारो लॻंदो आहे तंहिंजे करे त असां चवंदा आहियूं त तव्हांजी खिल बि असांखे ॾाढी वणंदी आहे तव्हांजे खिलण तां मां खिलंदी आहियां हा मूंखे ख़ुशी थींदी आहे उहे लफ़्ज़ कोन जाम इस्तेमालु करे सघां ऐं इहा तव्हांजी मोहबत आहे पोइ भला तव्हां खिलण छो छॾे ॾिनो आहे भला नाराज़ आहियो तव्हां मां तव्हांखां सॉरी थी कयां ख़ुशि थींदो बाक़ी नंबर तव्हां नथा ॾियो न वरी वरी साॻी ॻाल्हि त तव्हां नंबर ते आया मां वरी खिलंदसि वरी तव्हां चवंदा अधी खिले थी मां खिले ई नथी अधी बसि मां लॻे थो रहनि तव्हांजी मोहबतुनि जा आदि तस्लीम असांखे हटड़ी खां कॉल कंदी आहे मुंहिंजी पाड़ेसरी आहे माना वेझा वेझा जेके असांजे इलाइक़े आऊं त ख़ैर कराची में थी रहां त हुनजे करे ॿार कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हे त ओचो थो अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम अस्सलाम त मीर मोहम्मद कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही सभु ख़ैर लॻो पियो आहे अल्लाह पाक जा करम मां ॿुधायो ख़ुशि आहियो नंढी बि कीअं ख़ुशि आहिनि अल्लाह जा एहसान आहिनि बिल्कुलु भाउ अल्लाह जा करम आहिनि खोड़ काफ़ी तमामु ज़बरदस्त महिमान आया आहिनि तमामु ज़बरदस्त गानो ॿुधायो VIP वेरी नाइस महिरबानी महिरबानी बसि असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त प्रोग्राम अहिड़ो जेको प्रोग्राम जो नालो आहे जीअं माशाल्लाह महिमान बि ईंदा आहिनि जी बिल्कुलु 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 असांजी कोशिशि आहे न तव्हांखे प्रोग्राम पसंदि अचे बसि जी 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 डायरेक्ट असांखे असांजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम जे तमामु ज़बरदस्त महिमान आणींदो आहे बिल्कुलु बिल्कुलु अदा गुलज़ार खे शाबस आहे ऐं चवंदा आहिनि तो अहिड़ा हालात हलनि था उन्हनि हालातनि में हर शइ खे मैनेज थो करे अदा गुलज़ार खे जस आहे अलाह तव्हांखे बि ख़ुशि रखे महिरबानियूं ऐं बिल्कुलु अदा मूंखे ख़बर पई त कॉल कटिजी वई आहे तंहिं करे मां पंहिंजे वाइंड अप जी तरफ़ अची वियसि हली त अदा अलाह साईं जेको आहे सो अदा मीर मोहम्मद खे ख़ुशि रखे हमेशह रेगुलर कॉलर्स आहिनि प्रोग्राम में शामिलु थींदा आहिनि ॾाढी ख़ुशी थींदी आहे असांखे ऐं असांजे हथनि में इहा आहे टपाल मेज़बान चाहे पीअंदा थोरो थोरो मिड़ई दिमाग़ु कमु कंदो आहे न त हुनखां पहिरियां अलाए छा हूंदो आहे कीअं बसि वरी ॻाल्हि हली वेंदो त हुनजे करे टपाल मेज़बान जो ॾाढो स्पेशल तावन आहे असां सां असांजे प्रोग्राम में असांजा महिमान जेके आया माशाल्लाह सां ॾाढा बहितरीनु आहिनि अदा लिसन केतिरो अर्सो थियो आहे तव्हांखे हिन फील्ड खे जॉइन कंदे मूंखे त लॻे थो त नंढे हूंदे खां वठी मतिलबु माशाल्लाह गायकी सां
मूंखे दी 11-12 साल थिया 11-12 साल थी आहिनि माशाल्लाह सां। अच्छा 11-12 साल में काफ़ी सारा अहिड़ा कलाम जेके तव्हांजा माशाल्लाह माण्हुनि पसंदि कया आहिनि ऐं हिन वक़्तु ही कलाम तव्हांजो तमामु घणो मशहूरु थियो आहे। मुंहिंजा काफ़ी सारा गीत असांजो ॾोह कहिड़ो आहे? असांजो ॾोह कहिड़ो आहे ऐं ज़िंदगी आहे या मश्किरी आहे ऐं तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं इहे सभु मुंहिंजा ॻायल आहिनि। ज़िंदगी आहे या मश्किरी आहे उहो त हींअर बचे वात ते आहे छो जो असल में हुनजा वर्ड्स ई एतिरा कमाल आहिनि त जेको माण्हू ॿुधे थो जेको माण्हू ॻाए थो हुनखे पंहिंजी कहाणी थी लॻे न त हुनखे लॻे थो वाकई ज़िंदगी आहे या मश्किरी आहे छा थी वियो आहे। अहिड़ा थॉट मतिलबु की इज़ीली आहिनि जेके हर ॿार बचे जे ज़बान ते माना हो थी था वञा तो ॾाढो बहितरीन। ऐं तव्हां हिकिड़ो जो ॿियो बि कलाम आहे त तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं त हाणे इहो कलाम थी वञे ॾाढी फरमाइश आहे तव्हांजे हिन कलाम जी बि ऐं उन खां अलावा बि त फरमाइशूं ॿियूं आहिनि बैक टू बैक तव्हांखे ॿुधाईंदा हलंदासीं त हाणे इहो कलाम ज़रूरु ॿुधाइजो। बिल्कुलु लगे थो असांजी ज़रूरत ख़तम थी तॾहिं मुंह अव्हांजे रुखाई सनम थी असां साह खां बि चाहियो सवायो मगर दिला पत्थर सो कोन नरम थी विछोड़न जी मौसम वञे ई नथी छो विछोड़ा असां सां वया ॼण तज़म थी लगे थो असांजी ज़रूरत ख़तम थी रोवण ते पंहिंजे रुसां पाण सां थो अना थी लुछे ऐं भञे दिल भरम थी वफ़ाऊं वराए ॾिनियूं कंहिं न कॾहिं ऐं वफ़ाउनि में हयाती गुज़री ऐं गुम थी पियण सिख ड्रिबाई मतां लुड़कहारी रुमण थी त पवंदो आहे जुर्म थी लगे थो असांजी ज़रूरत ख़तम थी तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे मचाड़ियों वठी चार सुरीलियूं ॾाढ़ियूं मोह तुंहिंजे सोच मचाड़ियूं ॾाढ़नि ॾे ॾिठी त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे तोसां ॻाल्हाइण ईंदासीं इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे इज़त कयई त बि ठीकु आहे मोटाए छॾी त बि ठीकु आहे रखबो तो वट ॾोही थी अचबो तोसां फ़ैसिलो कहिड़ो रखबो तो वट ॾोही थी अचबो
हा मेड़ मञई त बि ठीकु आहे हो मोटाए छॾी त बि ठीकु आहे तोसां ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे हो मोटाए छॾी त बि ठीकु आहे जे इज़त कयई त बि ठीकु आहे हो मोटाए छॾी त बि ठीकु आहे हथ कोन पट्टी तो डरबाई तोखे किथे छड़ी तो डरबाई हथ कोन पट्टी तो डरबाई सोलो समझी तब ठीकु हो मोटाए छड़ी ॻाल्हाइण ईंदासीं तोखे परचाइण ईंदासीं जे इज़त कयई त बि ठीकु आहे हो मोटाए छॾी त बि ठीकु आहे हो मोटाए छॾी त बि ठीकु आहे वाह दालिसन वाह माशाल्लाह ऐं हिन में तव्हांजो ॾाढो पर्सनल माना जेको ॻाइण जो जेको अंदाज़ हो न में पंहिंजा बि घणी हुई भला आहे किसो आहे किथे भला आहे इंतजाम त तव्हांजी फीलिंग्स हुयूं न से नज़र अची रहियूं भला परचाइण बि ईंदासीं ठहण बि ईंदासीं जेके परचे त वाह न त बि ठीकु आहे आसरो लाइ वेठा तो बहरहाल ॾाढी सुठी माशाल्लाह बहितरीन शाइरी ऐं ॾाढो सुठो अंदाज़ ऐं उस्ताद बि कमाल कयो माशाल्लाह सां न ॾाढो बहितरीन माशाल्लाह तव्हांजो पाण में हिकिड़ो ग्रुप हूंदो आहे जेके जोड़ चइबो आहे उहो जमो हूंदो आहे भला अॻियां पोयां को कदि थी वञे त पोइ मज़ो न ईंदो ॻाइण में न पोइ ॾाढी दिक़त थींदी आहे न बसि नओं माण्हू गॾिबो आहे ज़ाहिरी आहे त पोइ वरी ॾाढी वॼाइण में दिक़त थींदी आहे ॻाइण में सही ॻाल्हि आहे ऐं मूंखे त माना मां ईअं सम्झंदो आहियां त मूंखे उस्ताद ॼण पालियो आहे न शुरूअ खां वठी करे ऐं मूं ते जेका रहनुमाई आहे जेका मुंहिंजी तरबियत थी आहे त ज़रूरु मुंहिंजो बाबा साईं हिकिड़ो हारी माण्हू आहे न बराड़ीअ जो ऐं मूं ते जेका तरबियत थी आहे जेको हिन मंज़िल ते आउं पहुतो आहियां जेको सिंधी क़ौम मूंखे इज़त ॾिनी आहे न मुंहिंजे ख़्याल में त मूंखे ड्रिबाई साईं जो शफ़क़त जो हथु ॾाढो आहे बहितरीन ॾाढो सुठो कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम दी वालेकुम सलाम जी जी दा वालेकुम सलाम तव्हां टीवी जो आवाज़ थोरो घटि कयो त उषा कहिड़ा हाल ठीकु ठाक तबियत सही आहे ओए मुझे आवाज ॿुधंदा हो कचहरी ॿुधंदा हो अदी केरल अल्हम्दुलिल्लाह तव्हां ॿुधायो ख़ुश आहियो दी अल्लाह जे एहसान सब ख़ैर लॻो पिया मालिक जा करम मनदा बस मुझे ख्याल तव्हांखे खोड़ सारे मुबारक प्रोग्राम जो तमामु बहितरीन प्रोग्राम हले पियो महिरबानियूं लख थोरा या तव्हांजी मोहबत आहे तव्हांखे प्रोग्राम पसंदि थो अचे त माना असां कामयाबु आहियूं ऐं इहे बि तव्हांजा लख थोरा सॼी ॻाल्हि ॿुधव मुंहिंजी तव्हां मूं बि ॿुधी तव्हां छा पई ॻाल्हाए लख थोरा शाकबा तव्हांजी कॉल जा ऐं इहे महिरबानियूं तव्हांजूं ऐं तव्हां सभिनी ॾिसण वारनि जूं जेके फरमाइशूं से तव्हां काउंट कराए सघो था जेकर कॉल इतफ़ाक़ सां हेॾां स्टूडियो में अचे थी नथी अचे त तव्हां गुलज़ार खे फरमाइश ॿुधाए सघो था फरमाइश ज़रूरु पूरी कराईंदासीं अच्छा अदा शाइरी जेका आहे अॼुकल्ह अवामी घणी थी हले माण्हू जेको इन टाइप जा ई वर्ड्स ॻाइनि था जेके मतिलबु जेके पंहिंजी ज़िंदगी सां रिलेटेड सुठा था लॻनि फील थो थिए त आसान अने यकदमि माण्हू खे यादि था थी वञनि उन ते वधीक तव्हांजो तवजो हूंदो आहे या जेका सूफ़ी ऐं जेका काफ़ियो जो ॻायो थो वञे उनखे घणो तरजीह ॾींदा आहियो ऐं असल में मुंहिंजी हिकिड़ी जेका पंहिंजी सोच आहे उहा मुंहिंजे ख़्याल में त आउं ॿियनि फ़नकारनि खां मुंहिंजी सोच अलॻि आहे छो त आउं कोशिशि इहा कंदो आहियां त शाइरी आउं उहा ॻायां जेका आउं पंहिंजे अमड़ जे अॻियां भेण जे अॻियां घरवारीअ जे अॻियां ॻाए सघां ऐं कंध हेठि न करे विया कोशिशि मुंहिंजी इहा रही आहे ऐं मां त हाणे फ़नकारनि खे रिक्वेस्ट अॼु जे फ़नकारनि खे करे सघंदुसि छो त आउं एॾो वॾो फ़नकार आहियां कोन ज़रूरु नंढड़ो हिकिड़ो सिखण वारो माण्हू आहियां मुंहिंजे ख़्याल में शाइरी अहिड़ी ॻाई वञे
क्या बात है, आपने इको लगा दिया। मामू वाह वाह, मामू वाह वाह। हाँ जी, फनकार क़ौम जो सरमायो सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु। ऐं हू वेठो गंद ॻाए त हाणे काफ़ी सारा सोशल मीडिया ते ॾिसो न ॻाल्हनि पियूं जल दब फलाण टीरी, इहे खोड़ शायरियूं, अहिड़ी शाइरी ॻाइण जो आहे ख़ुदा रा। ऐं फनकारनि खे हथ जोड़े अर्ज़ु कंदसि, सिंध जे फनकारनि ज़ाहिरी ॻाल्हि आहे, अॻियां पोयां थोरो सोचणो थो पए, ॾिसी करे वासी करे। कॉलर अदा सां गॾु, अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अदा एजाज़, कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? अदी मेहरबानी, एजाज मंगी तो गला सलाम खेलते मेरठ का भेड़ जी अदा, जी अदा। अदी ता के जसो जे भेड़ मेहरबानी। एड़ा प्रोग्राम ता के बुधराए करे ता सची पुछो ता सा सिंध के अदा मेहरबानी, तां जो जिला भेड़ दुआ दुआया एड़ा प्रोग्राम शामिल करे भेड़ सिंध जो जो ता डाटा हो चुके बिल्कुल अदा ही तां जो मोहब्बत आहिनि, तां जो टीम जिला मां बिल्कुल ता के लख वाधाई हुजन। असा के को सूफी कलाम ख़ास बुधरा जो ज़रूर ज़रूर, बिल्कुल बिल्कुल मेहरबानी जज़्बा, लख थोरा तव्हांजी कॉल जा। ऐं तव्हां सभिनी जा थोरा आहिनि, ख़ुशि हुजो, हमेशा आबाद हुजो। तव्हां प्रोग्राम में शामिल थियो त प्रोग्राम तव्हांखे पसंदि थो अचे, इहा ई असांजी कोशिशि आहे त सुठे खां सुठो प्रोग्राम तव्हांजे साम्हूं कयूं। सूफ़ी कलाम जी तव्हां फरमाइश कई आहे, बारिसनि खे बिल्कुलु ॿुधो था पिया, तव्हां त फरमाइशूं तव्हांजे साम्हूं आहिनि। सूफ़ी कलाम को आहे ज़हन में? बिल्कुल सब शइ आहे मुंहिंजे ख्याल में। सूफ़ी कलाम ज़रूर थी वञे। ऐं इहो अच्छा, को मशहूर ज़माना कलाम जेको अक्सर करे तव्हां मुंहिंजो हींअर सोशल मीडिया ते आहे अदी शबाना आलमाणी मोरे जी, उनजो सोशल मीडिया ते ॾाढो हिट वियो आहे। सो असांखे ॾिसे वेठो मुंहिंजो दोस्त बि आहे साईं एहसान जमाली सकरन खां ऐं हकीम चंडियो। अच्छा, मां तव्हांसां रिक्वेस्ट कंदी हलां, असां जेको आहे सो अर्जेंट हिकिड़ी ब्रेक आहे, ब्रेक जो वक़्तु, ब्रेक खां पोइ असां जीअं जॉइन कंदासीं तव्हां कलाम ॿुधाइजो। ब्रेक था वठूं, ब्रेक खां पोइ खोड़ सारी कचहरी ॻाल्हि ॿोलियूं कयूं था तव्हां सां सुबुह जी सराहण में। फरमाइशूं त पूरियूं कनि पिया, पर बल्कि जेके असांखे एंटरटेन लुस्ट्रे अंदाज़ सां कनि था पिया, छो इन जेके सॉन्ग्स अञा ताईं जेके परफॉर्म कया अथनि से माशाअल्लाह हिक खां हिकु आहिनि। ऐं असां ॾिसण वारा असांखे जल्दी सां कॉल कनि, छो असांजी लास्ट ब्रेक हुई, हाणे असां वटि कुझु ई वक़्तु हूंदो त असां तव्हां सां गॾु आहियूं ऐं तव्हांजी जेको सो वधि खां वधि कलाम शामिल करे सघूं। त अदा अली हसन जीअं ब्रेक खां पहिरियां असांखे चयो त मां तव्हांखे सूफ़ी कलाम ॿुधायां थो, तव्हां जल्दी सां ब्रेक वठी वापसि अची वियासीं। अदा ईंदासीं कलाम जी तरफ़। तव्हांजो जेको सूफ़ी कलाम आहे उहो तव्हां ॿोल छा आहिनि, कंहिंजी शाइरी आहे? इहा आहे अदी शबाना आलमाणी जी। सही सही सही। जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो। तव्हांजी पंहिंजी धुन आहे, धुन कंपोज़िशन कंहिंजी आहे? हाई आहे मिक्स कंपोज़िशन, मूं कोशिशि नंढड़ी कई आहे। केर पुछे अल्लाह खां त छो थो छिने जोड़, मुहब पिनियो हम पीरन खां मुत बासू बासे खोड़, न त माण्हू मुल्क में कयूं हुया किरोड़, पर रब खे कहिड़ी लोड़ जो मुहब छिनई महर खां। जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो, ओ तॾहिं केरु हूंदो, असां सां मिटीअ जो मिठा ढेर हूंदो, असां सां मिटीअ जो मिठा ढेर हूंदो। जॾहिं सार लहंदे तॾहिं केरु हूंदो, ओ तॾहिं केरु हूंदो, असां सां मिटीअ जो मिठा ढेर हूंदो, असां सां मिटीअ जो मिठा ढेर हूंदो।
अखियूं अॼु बि उन पार ॾे खुंभीअ वांगे खुतल वरियह विछड़े थी विया तब साॻी सिक लॻल अल्लाह करे शल यर मोटन मोहब महर ॾे मिट्टीअ मंझ हर को मरी पाओ थींदो मिट्टीअ मंझ हर को मरी पाओ थींदो हयातीअ में जेको सवा शेर हूंदो ओ सवा शेर हूंदो वो असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो सोचे संभारे मता मोटी महर दे को सजन सुख सारे ओ निहारे निहारे अलग पिचूं अखिन में पयो असां वेल घारे वञूं था असां वेल शबाना अवादे सदा खैर हूंदो ओ सदा खैर हूंदो असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो जॾहिं सार लहंदे तॾहिं केर हूंदो ओ तॾहिं केर हूंदो असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो असां सां मिट्टीअ जो मिठा ढेर हूंदो वाह दालिसन वाह कमाल कमाल उस्ताद राज जेके ने माना तोड़ वाह जावे जी हाँ पोला ता जो इंतजार हो या मुंह पे ॾिसो गुर किथे था पकड़ अदा मड़ी मूंखे थोड़ी घणी मड़ी ये विच में कंदी है केने बुरो न मंजो एडा मुझे ख्याल में मुझे हिसाब सां एतिरा उस्ताद आहिनि जो आउं नंढड़ो फनकार आहियां मुझे हिसाब सां जे मूंखे न ॻाइण ॾियनि त मर्ज़ीअ वारा आहिनि एॾा इल्मदार माण्हू पर हर इंसान पंहिंजे फन सां पंहिंजे गट्स सां सुञातो वञे थो इन्हनि जा पंहिंजा आहिनि तव्हांजा पंहिंजा आहिनि अधे जा पंहिंजा आहिनि हिसाब सां कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग वालेकुम सलाम गुड मॉर्निंग सर दानोशाद कहिड़ा हाल आहिनि ठीकु आहियो तबियत सही आहे खैर शुक्र अल्लाह जा करम तव्हां ख़ुशी वेठा आहियो तॾहिं पोइ मूंखे भलीकार बिल्कुलु अल्लाह जा करम असांखे तव्हांखे भलीकार था चऊं लख थोरा अदा मूंखे ॿुधायो नौशाद जो मतिलबु छा आहे जी साईं नौशाद जो मतिलबु छा आहे नौशाद जेको तव्हांजो नालो आहे नौशाद हा साईं उनजो मतिलबु छा आहे साईं हदीअ में का सखी जा विया तारो असांखे न अली सन दागे ते को सुखियानो कलाम ॿुधाए असांखे मारो सवाल वयो अलाए केॾां मतलब ॿुधायो मतलब वरी असांखे ख़बर कान्हे हा इहा बि ॻाल्हि आहे बिल्कुलु सही बचो असल में ॻाल्हि इहा आहे जो नौशाद मतिलबु हूंदो आहे त ना ख़ुशि पर तव्हां त मूंखे ख़ुशि तबियत था लॻो ॾाढा तव्हांजो नालो अपोज़िट आहे आदि चलो 12 लख थोरा तव्हांजी कॉल जा ऐं असां वटि तव्हां कॉल कई असांखे ॾाढी ख़ुशी थी महिरबानी तव्हांजूं ऐं असांजा ॾिसण वारा जेके प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि जे लाइ असां वटि ढेर सारा सॉन्ग्स आहिनि अदालिसन जी परफॉर्मेंस तमामु बहितरीनु आहे अदा तव्हांजा पंहिंजा फनकार पसंदीदा कहिड़ा कहिड़ा आहिनि कंहिंखे ॿुधंदा आहियो हाणे जा फनकार पुराणा फनकार मूंखे त असलो पंहिंजो उस्ताद लतीफ़ चांद जो घणो वणंदो हुयो ऐं अलाह हुनखे उहो त उस्ताद खाला उस्ताद उहो ई पसंदि हूंदो आहे अलाह दाद ज़रदारी ॾाढो वणंदो हुयो ऐं उन खां पोइ
जेका फनकार हुआ उन्हनि में मूंखे फौजिया सुमरो ॾाढो पसंदि हुई। अच्छा अच्छा, फौजिया सुमरो जा कलाम खोड़ सारा अहिड़ा हूंदा, परफॉर्म कंदा हूंदो कॾहिं कॾहिं चवंदा ना हूं कोन ॻाईंदो आहियां, पर मूंखे पसंदि मुंहिंजी फनकार अदा ॻाए सघो था, बाक़ाइदा ॻाए सघो था, छो न ॻाए सघो, असां हर कलाम ॻाईंदा आहियूं। कॉलर सां गॾु अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। हेलो अस्सलाम वालेकुम। ओहो हो टीवी जो आवाज़ एॾो जोर सां। जी जी अस्सलाम वालेकुम। हाँ जी बिल्कुल बिल्कुल ज़रूर अदा ज़रूर तव्हांखे कलाम ॿुधाईंदासीं। महिरबानियूं फॉर कॉल। पर जेको बि तव्हां चयो मूं ताईं ॻाल्हि पूरी सम्झ में कोन आई मूंखे, पर जेका भाई ठीकु आहे ओके आहे। तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में त फरमाइश कई कलाम जी सिंधू किनारे छा छा चयूं पिए, तव्हांखे सम्झ में आयो दादा आवाज़? न मूंखे त आवाज़ सम्झ में कोन आहे, पर सवेर खां वठी इहा शइ आहे त सूफ़ी कलाम। सूफ़ी कलाम त बिल्कुलु असां को न को परफॉर्म ज़रूरु कराईंदासीं तव्हां खां। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। कॉलर आहिनि? हेलो अस्सलाम वालेकुम अदी। हाँ अस्सलाम वालेकुम अदा, कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जो करम आहे। अदा अब्दुल गफूर कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो तव्हां? सभु ख़ैरियत आहे तव्हांजे? अल्लाह पाक जो करम आहे। तव्हां पुछो जान चङा भला? जी जी मालिक जा एहसान दादा, लिख दुआऊं तव्हांजो। असांखे तमामु घणी ख़ुशी थी, तव्हांजो प्रोग्राम बहुत ॾिसंदा आहियूं। महिरबानियूं लख थोरा। तव्हांजा प्रोग्राम तव्हांखे कीअं थो लॻे? कलाम ॾाढा अदा अली हसन माशाल्लाह कमाल जा तो परफॉर्म करे। अली हसन तो माशाल्लाह सिंध जो को भलो फनकार आहे। असां हिनखे ॿुधो आहे, जेके तव्हां कलाम असांखे चया आहिनि असां सभु ॿुधा आहिनि। बिल्कुलु असां खां पंहिंजे नाले जी पुछो पुछो त असां तव्हांखे ॿुधायूं। अब्दुल गफूर जी माना रहम करण वारो। न न बेशक तव्हां मूंखे दादा नौशाद नाले जी ख़बर हुई, पर मां मणी हुनखे तंग बि करे आई आहियां न। नौशाद खे पाण ख़बर न आहे, असां ॿुधाए सघूं था। अच्छा अच्छा, उहो तव्हांखे हक़ीक़त मूंखे ईअं लॻो अदा जो मुंहिंजो, तॾहिं मां चयोमांसि तव्हांजो नालो तव्हांजे तबियत ॾे मूंखे अपोज़िट थो लॻे। कॾहिं असां तमामु घणी ख़ुशी थींदी आहे तव्हांजो प्रोग्राम ॾिसण जी, यकीन कयो ॾाढी ख़ुशी थींदी आहे। महिरबानी अदा तव्हांजी जेका असां करम नवाज़ी आहे, मोहबत आहे तव्हांजी। रिक्वेस्ट आहे जी जी क़बूल कयो त जी जी ॿुधायो ॿुधायो। तव्हां पंहिंजे आवाज़ में अगरि असांखे कुझु बोल ॿुधाईंदो त अञा मां पंहिंजी आवाज़ में ज़रूरु तव्हांखे ॿुधाईंदमि, मां पंहिंजी आवाज़ में बाक़ाइदा बैक टू बैक तव्हांखे कलाम ॿुधाईंदसि। पर जॾहिं असां वटि के महिमान न पहुची सघंदा आहिनि, फनकार असां वटि ईंदा आहिनि रस्ते में, बाज़ोकात ईअं थींदो आहे त असां ज़रूरु, पर अॼु त असां वटि अली हसन मौजूदु आहिनि। तव्हांजी फरमाइश अदा अब्दुल गफूर नाले सां पेंडिंग में रखी करे असां लिखी था छॾियूं, ऐं जीअं इनशाला सुभाणे कयो प्रोग्राम परीहं कयो त तव्हां सां इनशाला ताला हुन में ज़रूरु सुभाणे बल्कि तव्हांखे हिकिड़ो बहितरीनु कलाम ॿुधाईंदसि इंट्रो में अची करे, त तव्हां उहो कलाम ॿुधिजो, तव्हांखे मज़ो ईंदो। ऐं पोइ डेडिकेशन स्पेशली हाणे थी चई छॾियां उहा अदा अब्दुल गफूर खे हूंदव। अदा वरी वाइदा वठंदा न ॾींदा रहंदा आहियूं, छो जो असां वटि फरमाइशूं जाम हूंदियूं आहिनि, पर जंहिं वटि फनकार मौजूदु हूंदा मां ऑन स्क्रीन चवंदी आहियां त जंहिं ॿिया फनकार ईंदा आहिनि त मां परफॉर्म न आहियां कॾहिं, इन करे जो अॼु ॾींहुं तव्हांजो आहे वरी सुभाणे मुंहिंजो। अगरि जे तव्हां जहिड़ा सुठा सिंगर या तव्हां ॻायो त असीं छा ॻायूं? न न ईअं बिल्कुलु बि न आहे। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम अस्सलाम। अदी छा हाल आहे? ख़ुशि आहियो बाबा? अल्लाह जा एहसान अदा ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम, मालिक जी करम नवाज़ी। तव्हां ॿुधायो पुष्पा छो न थी? मालिक जा करम लॻा पिया आहिनि बिल्कुलु। फनकार सुठो घुरायो न को ॿीहर बि जेकर हे बि भलो आहे भाऊ फनकार सिंध जा त सभु असांजे जा नूर आहिनि, पर हे बि अञा को सुठो हुजे त बहितर आहे। अञा बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे, ज़रूरु दी असां जेको ज़रूरु असां वटि जेके गेस्ट ईंदा रहंदा आहिनि, असां कोशिशि कंदा आहियूं त वधि खां वधि असां तव्हांजूं फरमाइशूं पूरियूं कयूं। तव्हांखे पंहिंजे पसंदीदा फनकार जो नालो असांखे काउंट कराए छॾियो था गुलज़ार वटि, असां उन्हनि खे बि घुराईंदासीं। अदा अली हसन जा कलाम त माशाल्लाह मूंखे त एॾा बहितरीनु लॻा आहिनि, छो जो हिकु शइ हूंदी आहे की तव्हां ऑन स्क्रीन ॾिसी रहिया प्रोग्राम त हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, जेॾीमहिल असां हिते लाइव परफॉर्मेंस ॾिसण वेठा आहियूं पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त उन शाइरी जो केॾो मान आहे, उन फनकार जी जेका परफॉर्मेंस आहे असां केतिरो हक़ लहे थी जो असां कयूं। बाज़ोका त कॾहिं कॾहिं असां वटि कहिड़ा फनकार बि अची वेंदा आहिनि जो उन्हनि जी माना परफॉर्मेंस सां असांजे फेस जा एक्सप्रेशन ई चेंज थी वेंदा आहिनि, पोइ त पक बि पवंदी आहे उन्हनि खे त लॻे थो ॻाल्हि कान वणी आहे। पर तव्हांजा माशाल्लाह ॾाढा कलाम बहितरीनु लख थोरा था, पोइ बि तव्हांजा थैंक यू सो मच, तव्हां असांखे कॉल कई, महिरबानी तव्हांजो। अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। वालेकुम सलाम, छा हाल आहे? चलाओ अल्लाह जा एहसान नदी काइनात। तव्हां ॿुधायो तव्हां ख़ुशि आहियो? जेकम बाद शहर ख़ुशि लॻो पियो आहे? जी जी ॾाढो ख़ुशि लॻो पियो। गर्मी ॾाढी आहे जेकाबाद में, ॾाढी गर्मी आहे थी। हाणे जेसीं मींहुं न पवंदो न गर्मी घटिजंदी न, छो जो हिते बि असां वटि सीन कुझु ईअं ई लॻो पियो आहे। जी भाई शहर तव्हां सां ॻाल्हाइण जो ॾाढो शौक़ु हुयो। महिरबानी नदी काइनात, तव्हां असांजी कुल काइनात आहियो ईअं सम्झो न, तव्हांजो नालो ई अहिड़ो आहे। महिरबानी अदी न न लख थोरा थी। तव्हांजी का फरमाइश हुजे त भेण ज़रूरु ॿुधाए छॾियो असांखे तव्हां। जी अदा कर चयो त कोई सूफ़ी कलाम सुठो ॿुधाए। सूफ़ी कलाम, तव्हां सूफ़ी कलाम जा तव्हां कुझु ॿुधायो त ॾाढो बहितरीनु रहंदो।
कुछ अगर आए अहिड़ो कुछ यादि त? जी कुछ याद से ना है पर तव्हां ई ॿुधाए छॾो। न न ज़रूरु ॿुधायो बिल्कुलु ॿुधायो। जी मूंखे कुछ याद ना आहे। ठीक है आदि, थैंक यू सो मच फॉर कॉल। लेकिन थोड़ा जी त सूफ़ी कलाम जी ॾाढी असांखे फरमाइश आहे, पर छा मां जेको सो कोशिशि कयां थी त तव्हां सां जेका असांजो जेको प्रोग्राम आहे उन में इहो हूंदो आहे त मां वाइंड अप करे हली वेंदी आहियां, पोइ तव्हांजो कलाम पोइ तव्हां ऐं नाज़रीन जेके ॾिसण वारा नाज़रीन जेके बि आहिनि हिते ॾिसण वारा ॿुधण वारा सभु गॾु हूंदा आहिनि। मां वठां थी मोकिलाणी तव्हां खां, छो जो प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे। वेझो वेझो जीअं वक़्तु पुॼंदो आहे त असांखे टेंशन शुरू थी वेंदी आहे, हाई एॾो जल्दी प्रोग्राम ख़तमु थी वियो, त इहो तव्हांजे परफॉर्मेंस ते डिपेंड कंदो आहे। कॾहिं कॾहिं त असांजे प्रोग्राम में अञा टाइम खोड़ पियो हूंदो, असांखे लॻंदो हाणे जल्दी वाइंड अप थिए, जान छुटे, ईअं कुझु थींदो आहे। पर तव्हांजी परफॉर्मेंस ॾाढी सुठी आहे। मां वठां तव्हां खां मोकिलाणी, ऐं वरी असांजे प्रोग्राम जी कोशिशि हुई त अॼु प्रोग्राम वधि खां वधि सुठो करण जी। तव्हांजे साम्हूं जेका पेशगोई कईसीं सा तव्हांखे पसंदि आई, इहा तव्हांजी मोहबत आहे। ऐं बैक टू बैक कॉलर्स जॾहिं शामिलु थींदा आहिनि त उन मक़सदु इहो हूंदो आहे त असांजो प्रोग्राम तव्हांखे ॾाढो पसंदि अची रहियो आहे, तव्हांजी मोहबत आहे। ऐं असां बिल्कुलु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायूं तव्हांखे त तव्हांजी फरमाइश जेका असां ज़िंदगी आहे या मश्किरी आहे उनजी घणी फरमाइश आहे, हद खां वधीक, छो जो खोड़ सारा ईअं न छॾींदासीं, ईअं त असां फरमायो था। तव्हांजे अदा गुलज़ार चए थो खोड़ सारी फरमाइश त ज़िंदगी आहे या मुश्किल आहे। वाइंड अप तव्हां इन ते कयो। साईं एजा साईं जी काफ़ी मां सेट कई आहे, छो त काफ़ी सारियूं पंहिंजो फरमाइशूं आहियूं। हा फरमाइशूं बिल्कुलु आहिनि, पर असांजी फरमाइश सभिनी खां प्रायोरिटी वधीक रखे न, त उन जे करे तव्हां जेको ज़िंदगी आहे या मुश्किल आहे ॿोल कढो त असां तव्हां खां वेंदे वेंदे सम्झो। लाजू भाई थैंक यू सो मच, महिरबानियूं। अलाह से तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो। ज़िंदगीअ जो जेको तसलसुल आहे, अचणु वञण जो सिलसिलो हले थो, ऐं असांजो हमेशह दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। मुंहिंजो मालिक तव्हांखे हौसलो ॾे। ऐं लाजो भाई असांजे हिन जो घर भातियुनि जो गॾु असांजे हिन प्रोग्राम जो, असांजे सेट जो, ऐं असां सभिनी फैमिली मेंबर्स जो हिसो आहिनि, त उन जे करे असां हमेशह हिनखे दुआगी आहियूं। तव्हां सभिनी लाइ बि दुआगी आहियूं। तव्हां बि जिते रहो, ख़ुशि रहो, आबाद रहो, पंहिंजे दुआनि में हमेशह असांखे यादि रखो। त तव्हांजा लख थोरा, तव्हांजी पूरी टीम जा लख थोरा, तव्हां आयो ऐं असांखे ॾाढी ख़ुशी थी। तव्हां अदा जो बैंजो ॿुधी, अदा जो ढोलक ॿुधी, तव्हांजो पोयां जेको अदा छन छन पियो करे उहो कमाल आहे। त उन जे करे मां वठां तव्हां खां मोकिलाणी, इनशा ताला ज़िंदगी रही सिहत रही त सुभाणे थी तव्हां सां मुलाक़ात। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, असांखे पंहिंजे दुआनि में हमेशह यादि रखिजो। अल्लाह निगहबान, जिते रहो ख़ुशि रहो, आबाद रहो। अदा लिसन जे बहितरीन कलाम सां टाटा बाय बाय। असां वञूं था पिया, कलाम ॿुधो, तव्हां इंजॉय कयो। तूफान जुदाई जो वियो दिलियों बुहारे, हिन किनारे असी ऐं पिरी ॿिए किनारे, झोरे छॾियो जुदाई ऐं छॾियो जीअरे मारे, वाग वतन वारे यार महर अचन महबूब से, साह हिक हिक जी क़ीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, साह हिक हिक जी क़ीमत भरिया, जिंदगी आहे या मश्किरिया, जिंदगी आहे या मश्किरिया। कीमत भरिया, जिंदगी आहे
जंहिंखे ॼणे वई मरिया ज़िंदगी आहे या मश्किरिया ज़िंदगी आहे या मश्किरिया साह हिक हिक जी क़ीमत भरिया ज़िंदगी आहे या मश्किरिया ज़िंदगी आहे या मश्किरिया हर अमल जो ज़िम्मेवार माई 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 केॾी लेखक जी कारीगरिया केॾी लेखक जी कारीगरिया ज़िंदगी आहे या मश्किरिया ज़िंदगी आहे या मश्किरिया मूंखां ॾाह पे फुरे छॾ ड्रिबाई मूंखां ॾाह पे फुरे छॾ